नाज़रीन, मुल्क जूं हालतूं घुर करे रहियूं आहिनि त सिविल ऐं मिलिट्री लाॻापनि में बहितरी अचे। इसहाक डार हिकु इंटरव्यू में चयो त आईनी इस्लाहात जो एजेंडा ओचितो साम्हूं नाहे आयो। 2006 में मीसाक जमहूरियत ते सहियूं थियूं हुयूं। मीसाक जमहूरियत में अदालती इस्लाहात जा नुक़्ता शामिल हुआ। निजी टीवी चैनल खे ॾिनल इंटरव्यू में इसहाक डार चयो त मीसाक जमहूरियत जी हिमायत PTI बानी ऐं मौलाना फज़लुर रहमान बि कई हुई। इसहाक डार चयो त आईनी तरमीम जे मामले तां मौलाना फज़लुर रहमान चयो हो त मूंखे उन्ही मामले ते गौर करण लाइ वक़्तु घुर्जे। आईनी तरमीम ते बहस रोके मौलाना फज़लुर रहमान जो मौक़िफ़ मञी वरितो। नायब वज़ीर आज़म चयो त मूंखे उन्ही ॻाल्हि जी ख़बर नाहे त आईनी तरमीम बाबति इरफान सिद्दीकी हतमी तारीख़ कहिड़े बुनियाद ते ॾिनी हुई। इंटरव्यू में हिकु सवाल ते हिन चयो त आर्टिकल 63A जो अदालती फ़ैसिलो ग़लति आहे त उनखे सही थियणु घुर्जे। हिन चयो त नवाज़ शरीफ़ जी मंज़ूरी ऐं इजाज़त खां सवाइ को बि कमु नाहे थींदो। शहबाज़ शरीफ़ पार्टी सदर नवाज़ शरीफ़ जे हिदायतनि ते हली रहियो आहे। इसहाक डार चयो त PTI बानी 9 मई वाक़ियो न कराए हा त उन्ही सां बि ॻाल्हियूं थी सघियो थे। नायब वज़ीर आज़म ॿुधायो त ॿिनि अढाई हफ़्तनि में अहम आलमी शख़्सियतनि जा दौरा ऐं तक़रीबूं थियणियूं आहिनि। 1997 खां पोइ उहो पहिरियों इजलास आहे जेको पाकिस्तान में थी रहियो आहे। इसहाक डार चयो त सुभाणे मलाइशियन वज़ीर आज़म जी सरबराही में वफ़द पाकिस्तान अची रहियो आहे। उन्हनि अहम मसरूफ़ियतनि जे करे मां UN जनरल असेंबली जे इजलास में न वियो हुअसि। हिकु सवाल जे जवाब में इसहाक डार चयो त नवाज़ शरीफ़ वेझे दोस्त सां ताज़ियत जे इज़हार लाइ अमरीका वेंदो।